अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा किचन। फ्रेंड्स, अॼु मायरा किचन में असां तव्हांजे लाइ मज़ेदार मिठे जी रेसिपी खणी आया आहियूं जंहिंजो नालो आहे अटे जी बर्फ़ी। हीअ अटे जी बर्फ़ी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु पतीले में असां कणिक जो अटो विझूं था, 1 कप। 5 मिनट जे लाइ हल्की बाहि ते भुञंदासीं, बिल्कुलु हल्की बाहि ते भुञंदासीं। हाणे असां विझूं था घी 1/4 कप। ऐं चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे तक़रीबन 5 मिनट जे लाइ हल्की बाहि ते भुञंदासीं। 5 मिनट ताईं घी ऐं अटे खे हल्की बाहि ते भुञण खां पोइ असां विझूं था खीर 1 कप। ऐं हाणे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ खीर खे एतिरो पचाईंदासीं जेसि ताईं खीर खुश्क थी वञे। खीर जीअं खुश्क थी वियो आहे त हाणे असां हिकु ॿियो खीर जो कप विझूं था ऐं वरी ॿीहर खां खीर खे खुश्क थियण ताईं पचाईंदासीं। ऐं हाणे विझूं था पिसियल खंडु 3/4 कप ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं मिक्स करण खां पोइ हाणे तक़रीबन 4 खां 5 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। 4 खां 5 मिनट ताईं विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था नंढनि फुटनि जो पाउडर 1/2 टीस्पून, कुटियल पिस्ता विझूं था 1/2 टेबल स्पून, कुटियल बादाम विझूं था 3 टेबल स्पून ऐं खोपरो विझूं था 1/4 कप ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ अटे जी बर्फ़ी तयारु थी चुकी आहे। त हाणे असां हिकु ट्रे में विझूं था ऐं ट्रे में विझण खां पोइ चङी तरह सां फैलायो आहे। ऐं हाणे मथां विझूं था कुटियल पिस्ता ऐं बादाम ऐं चङी तरह सां प्रेस करण खां पोइ हाणे कवर कयूं था रैपिंग शीट सां ऐं हाणे अटे जी बर्फ़ी खे तक़रीबन 1 कलाक जे लाइ रेफ्रिजरेट करे रखंदासीं। 1 कलाक ताईं अटे जी बर्फ़ी खे रेफ्रिजरेट कयो आहे ऐं हाणे नंढनि नंढनि पीसिस में कट करे छॾियो आहे। ऐं असांजी मज़ेदार अटे जी बर्फ़ी सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।